कामयाबी जे राहुनि जे बारे में ख़ुदा जा कहिड़ा क़दुर ऐं कानून आहिनि। ख़ुदा फरमाए थो त हीअ ॻाल्हि अलाह जे शान वटां ई कान्हे, हीअ ॻाल्हि अलाह जे शान वटां ई कान्हे जो हू कंहिं क़ौम खे राह ॾेखारण खां पोइ ऊंदाही में उछलाए छॾे या हरू भरू कामयाबनि जूं राहूं बंदि करे छॾे। हू पहिरीं उन ॻाल्हि जी वज़ाहत करे थो, हू पहिरीं उन ॻाल्हि जी वज़ाहत करे थो त खेनि कहिड़ियुनि ॻाल्हियुनि जी पाबंदी करणी आहे ऐं कहिड़ियुनि ॻाल्हियुनि खां बचिणो आहे। उन हूंदे बि जेके माण्हू लीका लताड़ीन ऐं कानून जी भनकड़ी कनि त उन्हनि जे लाइ कामयाबी जूं राहूं बंदि थी थियूं वञनि। लती साईं फरमायो, मूं थे चई कांध, मूं थे चई कांध त भुती वाड़ में मकड़ी, सिर पुराणा पांध लहरियूं सही लंघंदियूं।